नौजवान के यरकवाल बनाए तस्लील ऐं दिमाग़ी अज़ियतुनि जो निशानो बणाईंदड़ एक जवाबदार समेत ॿिनि ॼणनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे ठठी खां असां शेयर कंदा पिया हलूं, जिते माज़ूर नौजवान खे यरकमाल बनाए तस्लील ऐं दिमाग़ी अज़ियतुनि जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार किया वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे ठटे में KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब बिरोही, ठटे में माज़ूर नौजवान खे यरकमाल बनाए तस्लील जो निशानो बणायो वियो, इन बाबति हिकु जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, छा अपडेट्स आहिनि? जी, ठटे शहर में इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें 62 जवाबदार आहिनि, 62 नौजवान, बाश क़िस्म जा नौजवान आहिनि। उहे हिकु नौजवान जेको ज़हनी तौर ते डिस्टर्ब आहे, ज़हनी तौर ते एबनॉर्मल आहे, मोहसिन खत्री, उनखे यरकमाल बनाए काफ़ी देर ताईं उन्हनि पंहिंजे हथ बेजा में रखी उन्हनि खे सख़्तु टॉर्चर कंदा रहिया ऐं उनखे पाणीअ में बि फिटो करण जी कोशिशि कई वई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनखे धमकाए हरासांत कयो वियो। उन दौरान उनजी वीडियोज़ भरे जेके मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे ज़रिए शेयर करे उनजी जेका ख़ानदान खे बि परेशान कयो वियो ऐं उनजी तज़लील कई वई। उन मामले जी मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ पुलिस केस दाख़िल कयो ऐं हाणे थोरी देरि अॻु में SHO अमीर बख्श खोसो पंहिंजी टीम समेत ठटे शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि। छापनि दौरान हिकु जेको जवाबदार आहे, जे केस में नामज़द जवाबदार आहे, केस में 5 नामज़द जवाबदार आहिनि। हुन में मुख्य जवाबदार आहे सजन मेमन, जेको DHO ठटे जो पुटु आहे। उन सां गॾोगॾु 4 ॿिया जवाबदार आहिनि। 5 जवाबदार इन अमल में मुलवस ॾेखारिया विया आहिनि, जवाबदार नामिनेट थियल आहिनि। उन्हनि मां हिकु जवाबदार साहित पुॼाई आहे, उनखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त ॿियो जवाबदार जेको मुख्य जवाबदार आहे DHO जो पुटु आहे सजन मेमन, उहो पाण हथ अची न सघियो आहे। उनजे हिकु भाउ खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। उनखे उनजे इर्दे में गिरफ़्तार कयो वियो आहे प्रेशर डेवलप करण लाइ जवाबदारनि ते। जॾहिं त ज़ाहिद पुॼाई केस में नामज़द आहे, उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ SHO सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि चवण आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया पिया वञनि। जॾहिं त थोरी देरि अॻु में ठटे शहर जे 62 धुरियुनि जो हिकु वॾो मिनतमेर काफ़िलो मुतासिर जेको नौजवान आहे मोहसिन खत्री, उनजे वालिद ऐं उनजी जेको केस जो फ़रियादी आहे मुईन आलम खत्री, जेको उनजो चाचो आहे, उन्हनि वटि मेड़ मिनत काफ़िलो खणी विया। उन्हनि खे मिनतूं कयूं वयूं त केस तां हथु कयो वञे ऐं उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे, पर उन्हनि वापसि इनकार करे छॾियो, छाकाणि जो उन्हनि जो चवणु हो त संदन तज़लील कई वई आहे। संदन एबनॉर्मल मज़ूर नौजवान न उहो तशदुद जो निशानो बणाए उनखे जेको ज़ख़्मी कयो वियो, उनखे तशदुद जो निशानो बणायो वियो। पर वीडियो जेको आहे वायरल करे संदन तज़लील कई वई आहे। तंहिं करे उहे साण कंहिं बि क़िस्म जो को बि ठा न कंदा ऐं संदन मिनत मेड़ काफ़िले खे उन्हनि ठुकराए छॾियो आहे। जंहिंखां पोइ पुलिस बाक़ाइदा कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। हिकु मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं ॿिए जे भाउ खे जेको इर्दे तौरु गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई जो सिलसिलो हिन वक़्तु जारी आहे। जॾहिं ठटे जी सिविल सोसाइटी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि सुभाणे ठटे में भरपूर नमूने सां एहतिजाज जो पुल चपावड़ी छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी महबूब बिरोही अपडेट करण लाइ।